जी तो असां इन वक्त मौजूद आहियूं तेल के चंबड़ जे ॻोठ अहमद खान लंजवाणी में, जिथे इन गरीब मारूड़नि खे बेघर कयो पियो वञे। ही जगह लंजवाणी कौम है जंहिं ॼारकी में ही घटि में घटि भी 400 साल जा वेठल है। ही लंजवाणी तई सेठ पाण गुज़ारे वियो। इन जे पुट आबद बचाणी जो हारपो कंदा आया। अॼु उहो ई आबद बचाणी जुनेद बचाणी खे ज़मीन ॾेई ऐं उन जे हथां लंजवाणियुनि जी बर्बादी चाहे, जिन्हनि जो अॼु भी लैंड रेवेन्यू में रिकॉर्ड ही कोन्हे। अॼु जा कूड़ा खाता करे पैसनि जी ताक़त, MLA जी ताक़त, ज़ोरी खाता करे अथनि जाली, जंहिंमें 130 एकड़ ज़मीन लिखियल आहे ऐं पूरो अमलो चंबड़ जो पैसा वठी ग़रीबनि खे घुटण जे लाइ तयारु थी ते आयो ऐं ज़ोरी माप कयूं, जंहिं ते हिननि रड़ू कयो। हिननि जी कंहिं बि कोन ॿुधी। पैसनि जी ताक़त, इहो पैसो न हलंदो, इहे ऑफिसर ऐं ख़ुदा ऐं रसूल ऐं मौला हिननि खे लोड़ाईंदो। ख़ुदा जे वास्ते हिननि सां ज़ुल्म बंदि करायो। जेके हींअर आया आहिनि इन्हनि खां पुछो त ज़मीन तव्हां वरिती कंहिंखां आहे? आख़िर जे हिननि वरिती हूंदी त हिननि जो विकिरो त मौजूदु हूंदो। जे हिननि खई आहे त हिननि जी खइयल त मौजूदु हूंदी। ऐं रुगो मुख़्तियारकार तपेदार लुटेरा जाली नोटिस कढी जेके से मापू कंदा आहिनि ऐं पुलिसूं घुराए। पहिरीं बि हिननि ते 20 गाॾियूं पुलिस जूं घुरायूं। ये असांजो ॻोठु अहमद खान नाले सां जेको 400 साल पुराणो ॻोठु आहे। जेको सो ही कागज़ ॾिसो, जेको अब्दा सुल्ताना जिते लोन खयो आहे बैंक मां कर्ज़ करे खणी करे असांखे टपड़ थी खणाए। जेको असांजो ही सर्वे नंबर आहे 844, जंहिंमें असांजो ॻोठु मौजूदु आहे। हिन मञा कट पीस करे हिन वञी पंहिंजा खाता ठाराया आहिनि जाली कागज़। हाणे असांखे मजबूर थी करे त हीअ ॻोठु ख़ाली कयो त तव्हां टपड़ खणो ऐं हीअ मुंहिंजी सर्वे में ज़मीन आहे, मुंहिंजी खणता। असल त हिन खां इहो पुछो वञे त हिन कागज़ किथां आंदा आहिनि, हिन खाता किथां वरिता आहिनि। असांजो 400 साल पुराणो ॻोठु केॾां वियो त हीअ वञो चंबड़ मञा ठहियल आहिनि। जेके तपेदार पंहिंजो यूनुस पहवर ऐं गुल हैदर लुंड ठाहे करे हिननि खे जाली कागज़ ठाहे करे असांखे मजबूर कयो अथनि। लखें रुपयनि जी रिश्वत वरिती अथनि। जेका जुनेद अनवर बचाणी खां आबिद बचाणी खां जिन्हनि जाली कागज़ ठाराए असांखे मजबूर कयो अथव। असां DCO साहिबु वली मोहम्मद बलोच खे अपील था कयूं त हीअ असांजी सरज़मीन ॾिठी वञे ऐं हीअ कागज़ात ॾिठा वञनि, असां ग़रीबनि सां हक़ कयो वञे। खाते जे इन्हनि ऑफिसरनि खे इंक्वायरी में आंदो वञे त हिननि कीअं असांजे हक़नि ते धाड़ा आया आहिनि ऐं ज़ुल्म कयो आहे। जेके हिननि पैसा वठी करे बचाइणनि जे नाले ते जाली कागज़ ठाहे। हीअ ॾिसो, जेके असांजा 112 साल जी उमिरि जा ॿुढड़ा आहिनि, हिननि सॼी ज़िंदगी हिते गुज़ारियो आहे ऐं हिननि जो हक़ आहे, असांजो हक़ आहे। साईं सिंध सरकार के ॾिसण में कोन थो अचे त ॻोठु अहमद खान लंजवाणी इलेक्शन जी टाइम में असांजो ॻोठु ॾिसण में थो अचे, बाक़ी असांजो ॻोठु ॾिसण में कोन थो। मूंखे हिन पद में 70 आहिनि। हाणे असां पद जे रोज़ानी पुलिस बीठी आहे। घर में मुंहिंजी जॻह आहे 100 ॿारनि ते आहियां, उहा आहे को साथी। हाणे हीअ जॻह में मन जेके आहिनि असांजी जेका रोज़गारी छो बि बंदि करे वेठा आहिनि। इहा 4 साल आहे, अञा ॿियो केस हले। ऐं जुनेद साहिब जा हारी हुआसीं ऐं इन खां पोइ सजन जा माण्हू रहिया पिया। असांजे ले पियो मथे ते लोही लूं करे वॾनि जा खाता फुरे हिन हलनि वॾनि जा गाइब करे विया आहिनि। जंहिंमें 7 पीढ़ी तो वेठल आहियां ॻोठ में। क़दीमी हारी हाजी याकब खां वठी आबद बचाणी अठ अॼु आऊं जुनेद बचाणी लाइ करे कई मुंहिंजो हक़ हर पे जो आहे। मुंहिंजा हिसाब किताबनि जा पैसा खाधल, असांजा पोखियल फसल हिन फुरे। पंहिंजी पुलिस जी ज़बरदस्ती ते असांखां फसल हिन फुरिया आहिनि। हिन जो चवणु आहे त लाखों रुपया रिश्वत वठी हू हिते हथ सां असां ग़रीबनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। कैमरामैन इरफान सां गॾु रोशन अली आरी सर, धरती TV।